अस्सलामु अलैकुम। सलाम सिंध। सुभाणे 5 तारीख़ छंछरु ॾींहुं शाम जो 4 बजे लाड़काने खां बेदारी मार्च निकिरंदो। इहो कैनालनि ख़िलाफ़ु, इहो जेको हिन राति बि हिननि टोपी ड्रामो कयो आहे बिलावल ऐं शहबाज शरीफ़ गॾिजी, इन जे ख़िलाफ़ु, दरिया ते धाड़े जे ख़िलाफ़ु सिंधू बचायो तहरीक ऐं हारी आबादगार इतिहाद तरफ़ां कंबर शहदाद कोट में टावर चौक ते जलसो रखियो वियो आहे 5 बजे। हुन हवाले सां 4 बजे लाड़काने खां इहो असांजो बेदारी मार्च निकिरंदो। सभु उन में शामिलु थियनि। मां लाड़काने वासियुनि खे, कंबर वासियुनि खे चवां थो, इहो असांजे जियापे जो मामिलो आहे, असांजी नसलुनि जो मामिलो आहे। भरपूर शिरकत कयो। ख़ुशूसी तौर ते मां पंहिंजे तहरीक इंसाफ़ जे उहिदेदारनि, पंहिंजे कारकुननि खे पैगाम थो ॾियां त सुभाणे भरपूर तादाद में तव्हां अचो, लाड़काने खां बेदारी मार्च में शामिलु थी कंबर में जेको 5 बजे शाम जो टावर चौक ते जलसो आहे उन में भरपूर शिरकत कयो। असांजो ज़िले जो सदर मोहम्मद अली हकड़ो साहब, सरदार साहब, इहो उन मेज़बाननि में शामिलु आहे त इंशाअल्लाह इहो सिंधू बचायो तहरीक ऐं हारी आबादगार इतिहाद जो जेको जलसो आहे इन खे भरपूर कामयाबु बणायो। ऐं इंशाअल्लाह मां पाण पियो अचां, इंशाअल्लाह सुभाणे कराची खां निकिरां पियो, तव्हां सां गॾु हूंदासीं, लाड़काने खां गॾु हूंदासीं। हलो हलो कंबर हलो, हलो हलो लाड़काने हलो, बेदारी मार्च में शामिलु थियो।